ज़हर ज़िंदगी ड्रामे जी तव्हांखे अपडेट ॾींदा हलूं त नेक्स्ट एपिसोड में छा जॾहिं हाकिम ख़ान ऐं कमाल ख़ान रबनि वारनि सां ॻाल्हियूं करण ईंदा छा हिते इन्हनि जो जहिड़ो थी पवंदो या प्यार मोहबत सां जो ॻाल्हियूं निबिरी वेंदियूं या पोयां ओठो अची करे हमिलो कंदो ऐं रबनि वारा ईअं सोचींदा त असांखे जे मथां हमिलो इन्हनि करायो आहे हाकिम ख़ान या कमाल ख़ान ऐं जहिड़ो वधी वेंदो ऐं हाकिम ख़ान इहो सोचींदो त रबनि वारनि इहा शैतानी कई आहे छा थींदो इहो सच में ईअं थियण वारो आहे। बिल्कुलु दोस्तों तव्हांखे सॼी कहाणी ॿुधाईंदासीं इन एपिसोड में। पहिरियां हिनखे पूरो ॾिसो दोस्तों। पोइ किस्त में तव्हांखे ॿुधायो होसीं त इन जे कमदार खे कुटको ॾेई रबनि पोइना मोकिलींदो ऐं पोइ हो मच्छरजी वेंदो हाकिम ख़ान ऐं कमाल ख़ान खे चवंदो त मां तोसां गॾु आहियां। ईअं थियो कुटको ॾेई रबनि ऐं ॻोठ वारनि मोकिले छॾियो कमदार खे। बहरहाल अॻी किस्त जी कहाणी तव्हांखे ॿुधाईंदा हलूं। पहिरियां हिन वीडियो खे पूरो ॾिसजो ऐं त शायदि को सो वीडियो यूट्यूब चैनल ऐं फेसबुक पेज खे फॉलो लाइक शेयर सब्सक्राइब ऐं बेल आइकन खे ऑल ते ज़रूरु करे छॾींदा। सभ खां पहिरियां हर अपडेट तव्हांखे जीअं मिलंदी रहे टाइम सां। कहाणी ॿुधाईंदा हलूं दोस्तों। जीअं ई ॻोठ में इहो ईंदो कमाल ख़ान ऐं हाकिम ख़ान जेको रबनि वारनि सां मिलंदा ऐं इन्हनि जो हिक ॿिए सां ॻाल्हियूं शुरू थींदियूं ऐं ओठो पूरी तयारी सां पोयों अची ॻोठ में हमिलो कंदो ऐं इहा जावेद वारनि खे बि ख़बर आहे मथां हमिलो करे सघनि था, लेकिन ईअं ई वाक़ई थींदो। ओठो जेको आहे आमन सां बि ॿधल आहे, सूमर बि गॾु अथसि। पोयों ॻोठ ते हमिलो करे ऐं फायरिंग माना कंदो, हवाई फायरिंग कंदो, कंहिंखे उबती सुबती हणंदो फायरिंग। लेकिन रबनि ईअं सोचींदो, ॻोठ वारा ईअं सोचींदा त कमाल ख़ान जा माण्हू ओठो सां गॾु हुयो, इन्हनि इहो हमिलो कयो आहे। लेकिन हाकिम ख़ान सोचींदो त रबनि वारनि इहा हिकु ट्रिक ठाही आहे, ओठो इन्हनि खे विढ़ाइण में पूरी शैतानी कंदो। चवंदा आहिनि न जलते पे तीली लगा दी, माना मतिलबु जलते पे काम कर दिया। ओठो अहिड़ो कमु करे वेंदो जीअं ॿई धुरियूं पाण में विढ़नि। इहा अॻी किस्त जी कहाणी आहे दोस्तों, तव्हांखे ॿुधाईसीं। असांखे ॾींदा इजाज़त, ख़ुदा हाफ़िज़।